है कि इंसाफात मामला दिसी रहा है न्यू मीनार न्यूज़ रुक कयूं था खबरन डां रिपोर्ट में ठार अली चुलियानी टंडवादम जे गोड़ सचो सावंत गोड़ गुलाम रसूल कातियार गोड़ नबी डिनो सांद हाजी सांद गोड़ उमर अबड़ो गोड़ हाजी मोहम्मद राहो गोड़ हाजी इस्माइल राहो गोड़ गाजी खान कातियार गोड़ सारंग केरियो गोड़ दोस्त मोहम्मद राहो गोड़ अली मोहम्मद केरियो गोड़ शीश महल समेत बेन गोठाएं चाचा हाजी मोहम्मद सांद रेस गुलाम रसूल कातियार GSN मुहाज ज़िले सागर जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर ज़ाहिद हुसैन केरियो रोहिड़ी केनाल के लगल घारे का पोए सांद मोरी ते पानी की चाड़ थी आज गोठाणा खंडो रोड के पंहिंजी मदद पाण तहत मिट्टी जो बंद न ॾियण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो उन मौके ते GSN मुहाज ज़िले सागर जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर ज़ाहिद हुसैन केरियो पंहिंजा वीचार वंडे। मसलो तव्हांखे ख़बर आहे त छंछरु राति खां वठी आचरी राति खां वठी बाह टुटो आहे पर इरीगेशन जी नाअहलीअ जे करे अञा तोड़े अॼु वञी बाग बंदि कयो अथनि। इन में लखें एकड़ ज़मीन जेकी आहे फसल तयारु फसल बाग सारियूं या फुटी कमंद तबाह थी बर्बाद थी चुका आहिनि। 2022 में बि असां ॿुधासीं असांजा घर टही विया ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया फसल तबाह थी विया। साल खां पोइ असां 1 साल आबादी कई आहे सिर्फ़ु 23 में 24 में वरी हथ सां वठी जेको असांखे ॿोड़ियो वियो आहे नज़र तव्हांजे साम्हूं आहे त पाणी केतिरो आहे 8 खां 10 फुट पाणी बीठो आहे। हिते AC आयो आहे या DSP आयो आहे पुलिस आई आहे असां जेको पंहिंजी मदद पाण बंदि जारी पिया मिशनूं घुरायूं पंहिंजी मदद पाण उन्हनि खे बि रोकीनि पिया त तव्हां बंदि न ॾियो बंदि इहो कहिड़ो किथां जो ज़ुल्म आहे इहो सोचियो ज़ुल्म आहे मतिलबु त बाबा जिथो पाणी आहे हले भले ॻोठ ॿुधण तव्हांजे साम्हूं तक़रीबन 50 ॻोठनि हींअर अगरि हीअ रोड टुटे थो त 50 ॻोठ कम से कम ॿुधंदा केतिरो नुक़सानु थींदो माण्हुनि जो। इहे राति ॻाल्हियूं हलियूं पे त केॾी महिल थी सघे थो इन लाइ असां बिल्कुलु छोकिरा ॿीहर पे चौकीदारी ते पूरे रोड ते चौकीअ में राति बि हूंदासीं इंशाल्लाह 8 ॾींहं साइड वेहणु पियो वेंदासीं असां साम्हूं जेके 4-5 वॾा ॻोठनि बचाईंदासीं इंशाल्लाह। इसी तक़रीबन को 1000 घर ते आबाद आहे को 500 घर ते आहे को 1500 5000 ते बि आहे भाऊ साईं उन्हनि जी का ख़बर कान्हे सफ़ा अफ़रा तफ़री वारो माहौल आहे बिल्कुलु हिते का ख़बर कान्हे दोस्त किथे विया आहिनि किथे विया आहिनि असांजा पंहिंजा हारी नारी सभु ॿिया का ख़बर कान्हे किथे शाकुनि ते वेठा आहिनि वञी कंहिंजी का ख़बर कान्हे अफ़रा तफ़री वारो माहौल लॻो पियो आहे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स ॾिसंदा रहंदा न्यू मीनार न्यूज़।